कयूं दानिश खुश्की जी रिपोर्ट मूजिब दादू में बदमते ज़ाब्तो न अची सघियो आहे। दादू जे 20 सेक्शन थाणे जी हद में 24 कलाकनि दौरान लखें रुपयनि जी फुर ऐं चोरी जूं वारदातूं पेश आयूं आहिनि। नामालूम फोरू दादू भरिसां नूरवा वटि ॾींहुं ॾिठे जो सरेआम मोरोवासी वापारीअ खे यरगमाल बणाए 1,20,000 रोक रक़म मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया आहिनि। मुतासिर वापारी जो चवणु आहे त जोही में होलसेल जो सामान विकिरो करे वापसि मोरो वञी रहिया हुआसीं त ॾींहुं ॾिठे जो हथियारबंदनि यरगमाल बणाए रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुर कई। मुतासिर वापारी कामरान सोलंकी जो चवणु आहे त पुलिस फोरुअनि खे गिरफ़्तार करे फुर थियल रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन वापसि कराए ॾिनी वञे। ॿिए पासे कमालुद्दीन सोलंकी कॉलोनीअ में नामालूम चोर मुश्ताक जमाली जे घर मां लखें रुपयनि जा सोना ज़ेवर ऐं रोक रक़म चोरी करे विया आहिनि। मुतासिर घर धणी मुश्ताक जमाली मूजिबि त ख़ानदान सां गॾु ॻोठु वियल हुआसीं। घर खाली पयल हो। नामालूम चोर घर जा ताला टोड़े 3.5 लख जा सोना ज़ेवर ऐं 20,000 रोक रक़म समेत क़ीमती सामान चोरी करे विया आहिनि। फुर ऐं चोरी जी वारदातुनि जूं धारदार एनसी रिपोर्ट दादू जे 20 सेक्शन थाणे ते दाख़िल कयूं वयूं आहिनि।